नाज़रीन मटियारी का ख़बर शामिल कंदासीं। गुलाम मुर्तज़ा शादी मटियारी हेल्थ सर्विस अस्पताल आगा खान हॉस्पिटल पारां सैयद तैमूर अली शाह जामोर डायरेक्टर मटियारी हेल्थ सर्विस की गडियल कोशिशुनि सां मटियारी वासियुनि लाइ बिल गेट्स फाउंडेशन तरफ़ां शहरनि की फलाह लाइ ॿिन्ही इदारनि पारां हिकु MOU साइन कयो वियो, जंहिं मटियारी हेल्थ सर्विसेज आगा खान मटियारी गॾिजी मटियारी वासियुनि भरपासे जे माण्हुनि, हामिला औरतुनि ॿारनि जी सिहत लाइ ब्लड टेस्टूं, अल्ट्रासाउंड गॾु फ्री मेडिसिन पिणु मुहैया कंदियूं, जंहिंसां ज़िले मटियारी जी अवाम खे सिहत लाइ हिकु वॾो फ़ाइदो थींदो ऐं उन्हीअ खे पंहिंजी ज़रूरत जो इलाज पिणु मुफ़्त मुहैया कयो वेंदो। मटियारी हेल्थ सर्विस जी अस्पताल के CEO डॉक्टर सैयद हसनैन शाह आगा खान के सीनियर मैनेजर डॉक्टर फयाज़ उमरानी पान इन मुआहदे के तय कयो।